मारवी थे दुआ भुट्टो नास्टीन हेडलाइंस ॾिठियूं ख़बर वास शेयर कंदासीं। लाहौर जी सेशन कोर्ट में जज जी बदली सबब मरियम नवाज़ जी पुलिस यूनिफॉर्म पाइण ते केस दाख़िल करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी न थी सघी। लाहौर जी अदालत में मरियम नवाज़ खिलाफ़ पुलिस यूनिफॉर्म पाइण ते दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी 2 मई ताईं मुलतवी कई वई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त मरियम नवाज़ पुलिस एहलकार जी यूनिफॉर्म पहिरियल आहे, केर बि कंहिं इदारे जी यूनिफॉर्म नथो पाए सघे। ख़बर वासां शेयर कई पिया। लाहौर के सेशन कोर्ट में जज के बदली सबब मरियम नवाज़ जी पुलिस यूनिफॉर्म पाइण ते केस दाख़िल करण जी दरख़्वास्त ॿुधणी न थी सघी आहे। ख़बर वासां शेयर कई पिया। लाहौर जी सेशन कोर्ट में जज के बदली सबब मरियम नवाज़ जी पुलिस यूनिफॉर्म पाइण ते केस दाख़िल करण जी दरख़्वास्त ॿुधणी न थी सघी आहे। लाहौर की अदालत में मरियम नवाज़ खिलाफ़ पुलिस यूनिफॉर्म पाइण ते दाख़िल दरख़्वास्त की ॿुधणी 2 मई ताईं मुलतवी कई वई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त मरियम नवाज़ पुलिस एहलकार जी यूनिफॉर्म पहिरियल आहे, केर बि कंहिं इदारे जी यूनिफॉर्म नथो पाई सघे। अवां खे अपडेट कई पिया। लाहौर जी सेशन कोर्ट में जज जी बदली सबब मरियम नवाज़ जी पुलिस यूनिफॉर्म पाइण ते केस दाख़िल करण जी दरख़्वास्त ॿुधणी न थी सघी आहे। लाहौर जी अदालत में मरियम नवाज़ खिलाफ़ पुलिस यूनिफॉर्म पाइण ते दाख़िल दरख़्वास्त की ॿुधणी थी 2 मई ताईं मुलतवी कई वई आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त मरियम नवाज़ पुलिस एहलकार जी यूनिफॉर्म पहिरियल आहे, केर बि कंहिं इदारे जी यूनिफॉर्म नथो पाई सघे। लाहौर जी सेशन कोर्ट में जज जी बदली सबब मरियम नवाज़ जी पुलिस यूनिफॉर्म पाइण ते केस दाख़िल करण जी दरख़्वास्त ॿुधणी न थी सघी। लाहौर जी अदालत में मरियम नवाज़ खिलाफ़ पुलिस यूनिफॉर्म पाइण ते दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी 2 मई ताईं मुलतवी कई वई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त मरियम नवाज़ पुलिस एहलकार जी यूनिफॉर्म पहिरियल आहे, केर बि कंहिं इदारे जी यूनिफॉर्म नथो पाए सघे। ख़बर वासो शेयर कयूं पिया। लाहौर जी सेशन कोर्ट में जज जी बदली सबब मरियम नवाज़ जी पुलिस यूनिफॉर्म पाइण ते केस दाख़िल करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी न थी सघी आहे।